लर्न विथ सर दिलदार घोट में आऊं तव्हांखे अॼु ख़ुशामदीद चवां थो। अॼु जो जेको पंहिंजो टॉपिक आहे उहो बि तमामु अहम टॉपिक आहे, जेको मूं गुज़िरियल तव्हांखे जेको आहे सो पेपर एमसीक्यूज़ पंहिंजो जेको चालू कयो हुयो उन में ॿुधायो हुयो त जॾहिं जोड़ कट पाण में गॾिजंदी आहे त उन सेंस में असां उनखे कीअं हल कंदासीं। त मैथमेटिक्स में हिकिड़ी टर्म यूज़ थींदी आहे, उहा आहे BODMAS। हिन खे पाण जेको आहे रियाज़ी में चवंदा आहियूं बोड मास। जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो को बि हिसाब अचे जंहिंमें जोड़ कट ज़रब ऐं वंड गॾु हुजनि, कहिड़ा कहिड़ा हिसाब? हिकिड़ो पंहिंजो जोड़ कट ज़रब ऐं वंड, जॾहिं हे हिसाब पाण में गॾु हूंदा त पोइ असां कीअं हिसाब हल करियूं। ठीकु आहे न, जॾहिं हे हिसाब असांखे किथे गॾु मिलियल हुजनि। जेकॾहिं अलॻि अलॻि आहिनि त उहो त असां करे वेंदा आहियूं, पर जेकॾहिं गॾु आहिनि त पोइ इन सेंस में असां छा करियूं त उन जो ई फार्मूलो आहे बोड मास। ठीकु आहे, बी सां माना ब्रैकेट्स ऑफ डी मास डिवीज़न, मल्टीप्लिकेशन, एडिशन, सब्सट्रैक्शन। ठीकु आहे, त असां सिर्फ़ु अॼु इहो तव्हांखे आउं सेखारींदुसि त हीअ जेका एडिशन ऐं सब्सट्रैक्शन आहे, यानी जोड़ ऐं कट जो हिसाब जेकॾहिं पाण खे गॾियल मिलियल आहे त इन सेंस में असां छा कंदासीं। ठीकु आहे न, अॼु पाण मल्टीप्लिकेशन या डिवीज़न या बोड मास खे कंप्लीट नथा ॾिसूं, सिर्फ़ु हिन शइ खे ॾिसूं था त असांखे जॾहिं जोड़ जो हिसाबु ऐं कट जो हिसाबु असांखे जेकॾहिं गॾियल मिलंदो आहे त इन सेंस में असां इन खे हल कीअं कंदासीं। ठीकु आहे न, जोड़ जो अलॻि करे वेंदासीं, कट जो अलॻि बि करे वेंदासीं, पर जेकॾहिं गॾियल आहे त उनखे असां कीअं करियूं। ठीकु आहे, अचो त हिकिड़ो पाण जेको आहे सो मिसाल वठूं था। ठीकु आहे, मिसाल तौर ते 10 + 20 + 5 - 10 ऐं + 20 - 15 + 25 - 5। हाणे तव्हां ॾिठो त हिन हिसाब में किथे बि न वंड आहे न ज़रब आहे, सिर्फ़ु जोड़ आहे ऐं ॿियो कट आहे। त हाणे असां हिन हिसाब खे आख़िर कीअं हल करियूं त जॾहिं असांखे जोड़ कट ॿई गॾु मिलनि त पोइ छा करियूं। साम्हूं दर्जो मूं तव्हांजे साम्हूं लिखियो आहे त हाणे हे जेके 10 आहिनि हिन खे तव्हां अज़्यूम करियो त हे प्लस जा ई आहिनि। छाजे करे, अगरि जे हिते किथे कंहिं बि अदद में कट या ॿियो जेका निशानी न मिलियल आहे त सम्झो त उहो बि जोड़ जा ई आहिनि, प्लस जा ई आहिनि। ठीकु आहे, हे 10 प्लस जा आहिनि। त हाणे असां इहो सिखंदासीं त हे जेके जोड़ कट आहिनि जेको आहे सो असां कीअं करियूं। ठीकु आहे, उनजो तमामु आसान हल आहे। अॼु असां हिनखे सम्झि त माना सम्झि त गुड़ वांगुरु खाईंदासीं। ठीकु आहे न, सो जेको आहे सो इहो तमामु हल आहे। हिनखे जेको आहे पंहिंजे जेको आहे सो बचड़नि सां ज़रूरु शेयर कजो। तव्हांखे जेकॾहिं कॉन्सेप्ट क्लियर न आहे तव्हां पंहिंजो कॉन्सेप्ट लाज़मी क्लियर कंदा। ठीकु आहे, त हाणे अचूं था त इनखे हल कीअं कजे। हल तमामु आसान, हीउ पंहिंजो दर्जो मिलियल आहे पाण खे। पाण छा कंदासीं, जो हिन में जेके जोड़ वारा आहिनि उहे अलॻि कंदासीं ऐं कट वारा अलॻि कंदासीं। बसि ॻाल्हि ई ख़तमु आहे, जोड़ वारा अलॻि कंदासीं, कट वारा अलॻि कंदासीं। हाणे अचो त ॾिसूं त हिन में जेको आहे जोड़ वारा कहिड़ा आहिनि। पहिरीं पाण छा कंदासीं, जोड़ वारा कढंदासीं ॿाहिरि। ठीकु आहे, जोड़ वारा कहिड़ा कहिड़ा जोड़ वारा आहिनि? 10, शाबाश, ॿियो शाबाश, 20, 5, 10 अचनि था न, छो त 10 हे ॾिसो साम्हूं निशानी हिन जी आहे माइनस जी आहे, 10 न ईंदा। पाण खे सिर्फ़ु जोड़ जा खणणा आहिनि, त जोड़ जा वरी छा आहिनि 20, 15 अचनि था न, 25 ईंदा। छाजे करे, जो 25 जोड़ जा आहिनि, 25 खणंदासीं। उन खां पोइ 5 अचनि था न, छो त 5 माइनस जा आहिनि। हाणे पाण छा कंदासीं, हिननि खे कंदासीं पाण में जोड़, यानी जेके हे जोड़ जा जेके बि हिन में हुया उहा असां हिन खे छा कंदासीं, जोड़ कंदासीं। त 10, 20 हे थिया 30, 30 उन खां पोइ हे 5 विधासीं, थिया 35, 35 में असां जॾहिं 20 विधा त हे थिया तव्हांखे हिन की ॾे 55, ऐं 55 में जॾहिं असां 25 विधा त थिया
80। त हाणे असां हे जेके जोड़ वारा हिन में दर्जे में असांखे हिसाब मिलियल हुआ उहे असां करे वरिता त 10, 20, 5, 20 ऐं 25 थिया, टोटल थिया 80। हाणे असां ईंदासीं त हिन दर्जे में माइनस वारा कहिड़ा आहिनि, माइनस माना कट, ठीकु आहे, कट वारा कहिड़ा आहिनि उहे वरी हिते रखंदासीं। हाणे ॾिसूं था 10 बि न आहिनि, 20 बि न आहिनि, 5 बि न आहिनि, बल्कि 10, हे जेके 10 आहिनि जंहिंजे साम्हूं हीअ निशानी माइनस जी ॾिनल आहे त हिन खे पाण हिते रखंदासीं 10, यानी जोड़ वारा पाण हिन में गॾे छॾिया। हाणे वरी कट वारा हिन में गॾींदासीं, ठीकु आहे न, कट में रखंदासीं। उन खां पोइ 10 अची विया, वरी 15। हाणे तव्हां चवंदो साईं हिते जोड़ जी निशानी छो पिया लॻायो, इन करे त असां जोड़ जा पाण में जोड़ कंदासीं, कट वारा पाण में जोड़ कंदासीं, उन खां पोइ बाद में हिन जो हिसाबु थींदो, ठीकु आहे। त हे थिया 15, ठीकु आहे, ऐं ॿिए आख़िर में हे 5। हिन दर्जे में जेके जोड़ जा हिसाब हुया उहे असां हे साम्हूं जोड़ में रखिया आहिनि। हिन दर्जे में जेके कट वारा हिसाब हुआ उहे असां हे साम्हूं कट में रखिया आहिनि, ठीकु आहे। हाणे जीअं हिन खे जोड़ कयासीं तीअं हिननि खे बि जोड़ कंदासीं। त 10, 15, हे थिया 25 ऐं हे 5, टोटल थिया 30, ठीकु आहे, टोटल थिया 30। हाणे असांखे हिन दर्जे में जेके मिलियल हुयो त बाबा हे तव्हां जोड़ ऐं कट ऐं छॾाए ॾियो, ऐं असां पहिरीं जोड़ जा रखिया, टोटल 80 कया, पोइ कट जा रखिया, टोटल 30 थिया। हाणे छा कंदासीं पाण, हे जेके एडिशन वारा हुया 80 इहे हिते रखंदासीं, कट कंदासीं 30। जॾहिं 80 मां 30 विया त बाक़ी बता 50 रुपया ही पंहिंजो आहे जवाबु। तमामु आसान, तमामु आसान आहे। चलो पाण ॾिसूं था, तव्हांखे सम्झाइण जे लाइ हिकिड़ो पाण ॿियो मिसाल बि वेला खणी था वठूं त जीअं तव्हांखे वधीक सम्झ में अची वञे। 25 प्लस 15 माइनस 10 माइनस 5 प्लस 50 माइनस 40, ठीकु आहे। हाणे जीअं मूं तव्हांखे मथे सम्झाया हुया त पाण छा कंदासीं, पहिरीं जेका असांखे दर्जो मिले थो उन दर्जे मां जोड़ वारा अलॻि कंदासीं, कट वारा अलॻि कंदासीं, ठीकु आहे। त हाणे पाण छा था करियूं, जेके बि जोड़ वारा आहिनि उन्हनि खे कंदासीं अलॻि। त जोड़ वारा कहिड़ा आहिनि, ठीकु आहे, हीअ 25 जोड़ जो आहे, ठीकु आहे, हिन खे हिते रखंदासीं। वरी 15 जोड़ जो आहे, हिन खे हिते रखंदासीं। 10 न खणंदासीं, 5 न खणंदासीं, वरी 50 खणंदासीं, ठीकु आहे। हाणे हिननि खे कंदासीं जोड़ वारनि खे पाण में जोड़, 25 ऐं 15 थिया 40, 40 ऐं 50 हे थिया टोटल पाण जा 90, ठीकु आहे। हाणे पाण अचूं था कट वारे तां, त हिन दर्जे में असांखे कट वारा कहिड़ा ॾिनल आहिनि, 25 कोन थींदा, 15 कोन थींदा, 10 थींदा। जेके 10 आहिनि हिते असां रखंदासीं, 10 जोड़ कंदासीं। 40 जेके आहिनि इहे बि छा जा आहिनि, कट जा आहिनि, ठीकु आहे। ॿिया ॾिसूं था छा वाक़ई ॿियो को आहे, 10 खां अलावा 10 अची वियो, ऐं सॉरी हीउ 5 बि जेको आहे इहो बि छा जो आहे, माइनस जो आहे, ठीकु आहे। हाणे असां हिननि खे कंदासीं पाण में टोटल, त 5 ऐं 10 थिया 15, 15 ऐं 40 थिया, कमान ॿुधाइजो जी 55, ठीकु आहे। हाणे सिंपली ॻाल्हि आहे, जेके टोटल ही जोड़ वारा पाण कया हुआ उहे घणा हुआ, 90। हिते 90 खणी ईंदासीं, 90 रखंदासीं, ऐं 90 मां कट कंदासीं, कट वारा घणा हुया, 55, 55 हिते रखंदासीं। त 90 मां जॾहिं असां 55 कट कंदासीं त जवाबु ईंदो, अला तव्हांखे निकिरे 35। हीउ होमवर्क जेको तव्हांखे ॾियां थो इहो लाज़मी करे तव्हां कमेंट में मूंखे हिन जो जवाबु ॾींदा, ऐं उनजो आउं तव्हांखे रिप्लाई ज़रूरु कंदुसि, ठीकु आहे। त तव्हांजो होमवर्क आहे 10 प्लस 60 माइनस 20 प्लस 15 प्लस 25 माइनस 5, ही तव्हांजो आहे होमवर्क, ठीकु आहे। हिन जो तव्हां मूंखे जवाबु लिखी लाज़मी कमेंट में ॿुधाईंदा,
ठीकु आहे। ऐं उन खां अलावा तव्हां इहो ज़रूरु मूंखे ॿुधाईंदा त मुंहिंजे सम्झाइण जो जेको तरीक़ेकार आहे उहो कीअं आहे, उन में इम्प्रूवमेंट कहिड़ी लाइ सघिजे थी। ऐं हीअ वीडियो पाण बि ॾिसंदा, पंहिंजो कॉन्सेप्ट क्लियर कंदा। जेके तव्हां टीचर आहियो, तव्हां प्रोफेशनल आहियो, तव्हां स्टडी आहियो, लर्नर आहियो, टेस्ट जी तयारी करे रहिया आहियो, या मैथ जा स्टूडेंट आहियो, मैथ डिपार्टमेंट में पढ़ो था, तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु ऐं पंहिंजी सिंधी ज़बान में वीडियो मूं ठाहियो आहे। उमेद तव्हांखे पसंदि आयो हूंदो। चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो, शेयर कजो दोस्तनि सां, ऐं हिन खे वीडियो खे पंहिंजे बचड़नि सां बि ज़रूरु शेयर कजो। ऐं इनशाला उहो सुठी इन में ॼाण हासिलु कंदा। तेसिताईं मूंखे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।